कराची, हैदराबाद, लालकाने खां पोइ सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में भी सिंध हुकूमत पारां बस सर्विस शुरू करे छॾी आहे। शुरूआती मरहले में 10 गाड़ियूं बसियूं सखर जे मसरूफ़ तरीन रस्तनि ते सफ़र कंदियूं। रोड़ी रेलवे स्टेशन खां बेड़ी चौक स्टॉप, अता हुसैन डिग्री कॉलेज, टूल प्लाज़ा, SIUT अस्पताल सखर, सिटी पॉइंट बस स्टॉप, NICVT अस्पताल ऐं IBA यूनिवर्सिटी, न्यू बस टर्मिनल, बिकन हाउस स्कूल, सब्जी मंडी, पाकोला चौक, बोर्ड ऑफिस, कमिश्नर ऑफिस ऐं IBA पब्लिक स्कूल खां थींदे ग्लोब चौक लबे मेरान वटि इख़्तिसाब पज़ीर थींदियूं। पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, ट्रांसपोर्ट जे अॻूणे वज़ीर आवेस कादिर शाह, MNA नोमान इस्लाम शेख, अॻूणो मेयर सखर इस्लाम शेख कयो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु हो त सखर जे अवाम खे सस्ती, जदीद, महफ़ूज़ सफ़र जूं सहूलियतूं फराहम करणु असांजी पहिरीं ऐं अवलिन तरजीह में शामिल आहे। बसूं एयर कंडीशन पेट्रोल जे मुहांगे हुजण बावजूद मुनासिब किरायो मुक़ररु कयो वियो आहे।